अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल मोहब्बतन जे माग जे नई ईंदड़ एपिसोड जे बारे में असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं। इन तफ़सीली ॻाल्हि ॿियो शुरू करण खां पहिरीं जेकॾहिं असांजे चैनल ते न त मेरे वाले चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो हर नओं ईंदड़ वीडियो ॿारनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां ॿेड़ा नवां नवां अपडेट ॾिसंदा रहो। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करियूं, हलो था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त ऑफिसर कमीनो जेको आहे हाणे पंहिंजा क़दम खणण लाइ कामयाबु थियण जी कोशिशि कंदो ऐं हाणे ऑफिसर कमीनो मोर सां हेठां सां पेश ईंदो ऐं मोर खे सनी करण जी कोशिशि कंदो ऐं ॿिए पासे मुजरी लोला खां पुछंदो त मोर वटि एतिरा पैसा कीअं आया। तंहिंखां पोइ लोलो पंहिंजी ॻाल्हि बयानु करे उनखे ॿुधाईंदो त मूंखे लॻे थो इहा जेका मैडम आहे उहा मोर ते आशिक़ु थी पियो आहे, उन करे यानी हुनजी दिलि इन ते अची वई आहे। तंहिंखां पोइ मुजरी बि इन ॻाल्हि ते थोरो घणो ख़्यालु ॾींदो ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधायां खड़पिल पंहिंजे ॻोठ वारनि सां मिलणु वेंदो ऐं तमामु घणो ख़ुशि हूंदो। मूंखे यकीन हो मुंहिंजो भाउ मुंहिंजो फ़ख़्रु ज़रूरु कंदो। असांजो हीअ कहाणी जेको तव्हां जॻह पेश कयोसीं वधीक